जय झूलेलाल। असांजे चैनल सिंधु संगम माचिस मीडिया में तव्हांजो स्वागत थी कयां। हीअ ख़बर शहडोल जी आहे। शहडोल में झूलेलाल चालीहा महोत्सव जे मौक़े ते झूलण जे दर ते मौज ई मौज लॻी पई आहे। 25 अगस्त 2019 जो झूलेलाल चालीहा समापन समारोह में सुबुह जो 9 वॻे हवन, 11 वॻे कटनीअ जे पप्पू रावण जो मैजिक शो, 12 वॻे आरती अरदास ऐं पलव खां पोइ सहयोगियुनि जो सम्मान कयो वियो। घनश्याम दास आसूदानी बुजुर्गनि जो सम्मान शॉल श्रीफल ऐं गुलनि सां कयो। 1 वॻे लंगर प्रसाद ऐं 4 वॻे शोभा यात्रा निकिती। शोभा यात्रा में कटनी जे पप्पू रावण शंकर भॻवान जो सुंदर रोल करे जॻह जॻह तांडव नृत्य जो कार्यक्रम कयो। वॾी संख्या में गणमान्य समाज जा नंढा वॾा सभई उपस्थित हुआ। पंचायत अध्यक्ष लालचंद कुंदनानी, सचिव प्रेम लाहोरानी, नवयुग मंडल जा सभई पदाधिकारी, संजय अरोड़ा, झूलेलाल सेवादार किशन सनपाल, सुखदेव जेठानी, मोहन थदानी, नंदू मंगलानी, डॉक्टर मोटवानी, पप्पू लालवानी, अशोक वाधवानी, राजू सोडवानी, परमानंद आसवानी, अध्यक्ष चंदन बहरानी, इन्हनि सां गॾु वॾी संख्या में माताऊं भेनरूं मौजूद हुयूं। जुलूस आख़िरीअ में मोहन तलाव पहुतो, जाते पूजा अर्चना करे बहिराणा साहिब जोत विसर्जन कई वई। आख़िर में सभिनि खे बरकत जा सिक्का ॾिना विया। इन में महिलाउनि जो काफ़ी सहयोग रहियो। शहडोल जी हीअ न्यूज़ फ़िलहाल एसिताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधाइण में सहयोग कयो। जय झूलेलाल।